अस्सलामुअलैकुम नाज़रीन, कौम न्यूज़ सां गॾु मां हासिल अमेंगल। अचो त तव्हांखे ताज़ा तरीन ख़बरूं खां आगाह कंदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर दादू फिदा हुसैन पाण जे रिपोर्ट मुताबिक़ जोई जे बोर्ड मुतासिरनि जे आहांजनि जे पहाड़ रखण लाइ सिंधी न्याणी बि अॻु भरी पंहिंजे ज़ाती पघार मां मुतासिर औरतुनि में सर्दीअ खां बचाव लाइ सवड़ियूं विरायूं वयूं। जोई जे डिग्री कॉलेज में सोशल वेलफेयर खाते जे डिप्टी डायरेक्टर मैडम रियाना जोनेजो पारां पंहिंजे ज़ाती पघार मां 100 मुस्तहक औरतुनि में सवड़ियूं विराइण वारी तक़रीब मुनक़द कई वई। उन मौक़े ते डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर डिपार्टमेंट मैडम रियाना जोनेजो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बोर्ड सबबि काछे अंदरि वॾी तबाही आई आहे। माण्हू बेघर बणिजी विया। पूरे काछे जे विज़िट कई आहे। माण्हुनि जा दर्द बयानु करण खां घणा आहिनि। अॻु बि पंहिंजे ज़ाती पघार मां MNA दादू जोई खे ॾिना हुया। हाणे बि पंहिंजे ज़ाती पघार मां 100 सवड़ियूं तक़सीम कयूं आहिनि, छाकाणि त सर्दी जी मौसम शुरू थी वई आहे ऐं खुलियल आसमान हेठि वेठलनि खे सर्दीअ खां बचाव में मदद मिलंदी।